अस्सलाम वालेकुम, मां आहियां ज़हरा अलवी। नवनि सिंधी बेतनि जी तयारी ज़ोर शोर सां हली रही आहे। जल्दी तव्हांखे नवां बेत ॾिसण लाइ यूट्यूब चैनल सिंधी अबाणी ॿोलीअ ते मिलंदा। ऐं हा, असां तव्हांखां हिन वक़्तु कुझु पुछणु चाहियूं था। असां रिकॉर्ड करे रहिया आहियूं सिंधी बेत वाड़े तारा गोल तारा। पर तव्हांखां रहनुमाई इहा वठणी हुई त असांखे वीडियो में गोल तारा कीअं ॾेखारणु घुरिजनि। जॾहिं त असांखे स्कूल में पढ़ायो थो वञे त स्टार यानी तारे जी पंहिंजी हिकु मख़सूस शकिल आहे। अगरि असां तारो गोल था ॾेखारियूं त उहो तारो लॻे ई नथो। इन लाइ तव्हां सां हीअ गुज़ारिश आहे त इन जी रहनुमाई लाइ असांखे कमेंट कयो त जीअं जल्द खां जल्द इहो बेत मंज़र आम ते आणे सघूं। सिंधी सिखण जो यूट्यूब चैनल सिंधी अबाणी ॿोलीअ खे लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब करणु बिल्कुलु न विसारिजो।